दोस्तों प्रोग्राम सिंध रिव्यू में एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भले का चऊं था। अॼु वरी मुल्क जी सियासी सूरत हाल ते जेको आहे ॻाल्हि कंदासीं। इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च हो उहो पंहिंजी जेकी आहे एक्सपेक्टेशन ते पूरो न थियो। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सीनियर साफ़ी ऐं तजीद निगार साईं इसाक मंगरू साहब। साईं इसाक मंगरू साहब, तव्हांखे प्रोग्राम सिंध रिव्यू में एक दफ़ो ॿीहर भले कार चऊं था। गुज़िरियल प्रोग्राम में तव्हां इहो चयो त इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च आहे इहो हुकूमत खे पिणु टफ टाइम ॾींदो, जेको शायदि न ॾेई सघियो आहे या ॾियणु न ॾिनो वियो आहे। ऐं हाणे इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर हुकूमत खां 6 ॾींहंनि जो अल्टीमेटली टाइम घुरियो आहे त जेको असांखे ईंदड़ इलेक्शन जो जेको आहे उहो डेट ॾिनी वञे। इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? छो त शहबाज़ शरीफ़ आहे उहो ऑलरेडी इहो चई चुको आहे त 2023 अगस्त में जेको आहे तव्हांखे जेको आहे इलेक्शन जो टाइम ॾिनो वेंदो। छो त हूअं ई जेको आहे इलेक्शन जेकी अचण वारी आहे 5 साल में जेको मुदो जेको पूरो थींदो आहे उहो वञी 2023 जे अगस्त में थींदो। त इहो हिकिड़े तरफ़ सां जेको आहे हिकु मज़ाक़िया अंदाज़ में चयो आहे। वधीक तव्हां इन बारे में छा चवणु चाहियो? असुल में पाकिस्तान जी सियासत एॾी त गैर यकीनी हिन वक़्तु सूरत हाल में आहे। आऊं त बिल्कुलु ईअं चई सघां थो त इन ॻाल्हि जी ख़ुदि शहबाज़ शरीफ़ साहिबु जेको मुल्क जो वज़ीर अज़म आहे उनखे बि ख़बर कान्हे त आऊं केसि ताईं वज़ीर अज़म आहियां। ऐं ख़ुदि जेको वॾो उनखे थ्रेट करे ॾियण वारो जेको आहे इमरान ख़ान, उनखे बि ख़बर कान्हे त हिन आऊं हीउ जेको बि अमल कयां पियो हीउ मुंहिंजी सॼी पॉलिटिक्स आहे, इन जो इम्पैक्ट अॻियां छा निकिरणो आहे। पर इन सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि हीअ जेका बि हिन वक़्तु मार्केट में सियासत थिए पई, ज़ाहिर आहे उनजो किथे न किथे त इम्पैक्ट वरी बि रिकॉर्ड थींदो हूंदो, निकिरंदो बि हूंदो। हाणे मैं फ़र्ज़ु कयो हींअर पाकिस्तान इक़्तिसादी तौरु वॾे हिकिड़े मसइले में आहे, उहो आहे IMF खां कर्ज़ु वठण वारो। उन में उन्हनि हिकिड़ियूं मरहलो हुननि ॻाल्हियुनि वारो कयो आहे। पर उन लाइ माना नतीजो इहो जेको उनजो साम्हूं इहो आयो आहे त भई तव्हां कर्ज़ु हिन जो पेट्रोल जो, बिजली जो, हिननि जा जेके बि मुख़्तलिफ़ शोबनि ते तव्हां सब्सिडी ॾेई वेठा आहियो वापसि वठो त पोइ तव्हांखे असीं अची हिन मसइले ते ॻाल्हाईंदासीं। सो हिननि उन ते क़दम खणणु शुरू कयो आहे। ऐं इहो बि हिननि पहिरीं वज़ीर अज़म थियण दौरान हिननि चयो त असीं कंहिं बि सूरत में अवाम खे ही महांगाई में असीं कोन करणु ॾींदासीं। उन जे बावजूदि वज़ीर अज़म खे इहे सभु कमु करिणो पियो आहे। पर इक़्तिसादी माहिरनि जो चवणु आहे त इहो अञा इहो क़दम त अञा तमामु मामूली आहे। हिन खे अञा वधीक ॿिया ॻरा क़दम खणणा पवंदा। ॻरा क़दम खणण मां मुराद इहा आहे त अञा बि हिननि खे पेट्रोल वधीक महांगो करिणो पवंदो, डीज़ल वधीक महांगी करणी पवंदी, गैस वधीक महांगो करिणो पवंदो, बिजली जा रेट अञा वधीक महांगा करणा पवंदा। अञा बि हिननि ते प्रेशर आहे त अटे ते, डालडा ते या प्लस जेको आहे भाण ते इहे जेका ॾिनल सब्सिडी आहे, सब्जियूं सभु वापसि वठो। हाणे इहो अञा बहस पियो हले। बहरहाल हिननि पेट्रोल, गैस ऐं इन्हनि ते त ही करण वारा आहिनि। हाणे इन सूरत हाल में ॻाल्हि हीअ आहे त हिन वक़्तु पाकिस्तान जी हुकूमत जेका आहे उहा एॾी मज़बूत न आहे। उनखे के चवनि था त इहा खुंभी जी पाड़ ते बीठी आहे, उहा हिकिड़ी मतिलबु त एॾी का मज़बूत पोज़ीशन में न आहे। पर छा इमरान ख़ान खे जेको आहे इहो नई जेकी तारीख़ आहे इलेक्शन जी इहा मिली सघंदी या न? हाणे ॻाल्हि इहा ई आहे। ॻाल्हि इहा आहे हिन वक़्तु ॾिसणो इहो आहे त उन ॾींहुं हिकिड़ा माण्हुनि जो चवणु आहे त इमरान ख़ान जो धरणो कोन लॻो, हू छो वापसि वियो हलियो, नाकाम थी वियो। तमामु घणा तज़िए निगार हिन राय जा आहिनि। सियासतदान ख़ुसूसन मुस्लिम लीग नून हिन ते बाक़ाइदे पब्लिकली चयो आहे, जलसनि में चयो आहे, मीडिया ते चयो आहे त भई त इहो करे कोन सघियो, हिनजो इहो पूरो थी वियो। पर साॻे तरीक़े सां राणा सनाउल्लाह जंहिं चयो पियो त 20 माण्हू बि कोन अची सघंदा, उन ॾिठो त माण्हू घटि में घटि 15-20 हज़ार माण्हू त अची विया, 30 हज़ार माण्हू अची विया। इहे माण्हू उते वेही बि सघिया पिए, रही बि सघिया पिए। पोइ हू इहे सभु इन्हनि सभिनी जे ॻाल्हियुनि जे बावजूदि उते पहुची बि वियो ऐं वरी वापसि वियो हलियो। ॻाल्हि इहा आहे त घणियूं शयूं आहिनि जेके न को राणा सनाउल्लाह जे वस में आहिनि, न को शहबाज़ शरीफ़ जे वस में आहिनि, जंहिंखे हू पाण ॾिसंदे ॾिसंदे रहिजी विया, न रोके सघिया त इहे माण्हू उते पहुची विया। अहिड़ी सूरत हाल में हिन वक़्तु सदर साहिबु क़ौमी असेंबली ऐं गॾियल पार्लियामेंट जो इजलास सराए वरितो आहे। उहो हले पियो। इन हलंदड़ इजलास में जेकॾहिं उहो ॿियो दफ़ो वरी ॿीहर अची थो वञे त अंदरि बि बहस शुरू थी वेंदो। घटि में घटि सेनेट में त PTI जा माण्हू आहिनि, उन में बि इहो बहस शुरू थी वेंदो ऐं ॿाहिरि रोडनि ते बि इहो बहस शुरू थी वेंदो। हिन हुकूमत में एॾी ड्रिघी ताक़त नाहे जो ही इन खे फेस करे सघे। हाणे इन जो छा थींदो
कंहिं बि वक़्तु हिननि ते तलवार हिकिड़ी टंगी पई आहे त सदर साहब कंहिं बि वक़्तु चई सघे थो वज़ीर अज़म खे त तव्हांजो पार्लियामेंट में अक्सरियत नाहे, तव्हां ॿीहर एतमाद जो वोट वठो, एतमाद जो वोट वठो त वरी या नई हिकिड़ी रसाकशी शुरू थी वेंदी ऐं हिकिड़े वोट ते उहो कामयाबु थियल आहे। MQM जो उहो वोट हिकिड़ो वीचारो गुज़ारे चुको आहे। 2 वोट जेके फ़ैसिला कोन आहिनि उहे आहिनि चौधरीनि जा। तंहिं करे माना एॾी ॻाल्हि सवली ॻाल्हि न आहे, इहा तलवार लटकियल आहे हिन जे कंध ते ऐं इहा सॼी सूरत हाल फ़ाइदो ॾिए थी हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट खे। इस्टेब्लिशमेंट जेको हिननि नखरा पे कया त असां कंहिं बि सूरत में या हिननि एतिराज़ पे कया या नवाज़ शरीफ़ साहब हिननि खे रोके वेठो त तव्हां कंहिं बि सूरत में IMF खां कर्ज़ु न वठो, इहो इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी आहे, हूअ ई पघार खाईंदा, हूअ ई मुल्क हलाइनि पिया, हू पाण वठंदा। हाणे हिननि खे ॾाढो ॾुखी सूरत हाल में आणे छॾियो आहे ऐं हिननि खां सहयोग करायूं अथनि, हिननि खां अघ बि वधाया अथनि ऐं वरी बि पक कान्हे त हुकूमत ही 1.5 साल ताईं हलाए सघंदा या न हलाए सघंदा। अच्छा, अघनि जी तव्हां ॻाल्हि कई, पेट्रोल जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर 30 रुपया जेको आहे वधी चुको आहे ऐं इमरान ख़ान जी अॼु जेके तक़रीर उनमें इहो उन्हनि ॿुधायो आहे त जेको मुंहिंजो रशिया सां जेको मुआदो थियल हो, अगरि उहो मुआदो जेको बरक़रार हुजे हा त हींअर तेल जेको आहे एतिरो महांगो न थी आहे। पर छा इहो इन मुआदे खे अगरि हुकूमत मञे थी त इहो जेको पेट्रोल हुतां ईंदो पाकिस्तान में, छो त हर मुल्क जो अलॻि अलॻि पंहिंजी फ्यूल जी क्वालिटी आहे, उनजा अगरि रशिया जो अगरि उनखे मुआदो जेको आहे उहो मञे थी हुकूमत, लाज़मी आहे उन मुआदे खे जेको आहे कागज़ी कार्रवाई समेत जेको आहे उनजी प्लांटेशन जेका थींदी त उनखे 3 खां 4 साल लॻी वेंदा। त उनखे तव्हां कीअं ॾिसो? छो त इमरान ख़ान पंहिंजी अॼु तक़रीर में इहो चए पियो त जेको पेट्रोल जो मुआदो मूं रशिया सां कयो, अगरि उहो जेको आहे मुआदो हुकूमत पाकिस्तान तस्लीम करे हा त अॼु जेको आहे पेट्रोल 30 रुपया महांगो न थिए हा। हाणे इहा ॻाल्हि हीअ आहे त ॾिसो, सियासत में जेको हर सियासतदान पंहिंजी मुखालफ़त जे ख़िलाफ़ु, मुखालिफ़ सियासी पार्टी जे ख़िलाफ़ु जेका ॻाल्हि करे थो, दलील ॾिए थो, उनजो हर को पंहिंजे एंगल सां ॻाल्हाईंदो आहे। तव्हांजो जेको चवणु आहे त रशिया खां जेकॾहिं इहो पेट्रोल अचे हा त आया हुननि जी रिफाइनरी इन लेवल जी आहे या न आहे, या हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि आहे, इन जी मूंखे बि ख़बर न आहे। पर ॻाल्हि हीअ आहे त हुन इहो ॻाल्हि पंहिंजी जाइ ते स्कोर कई आहे त ॾिसो, हुननि छो त साहब ने हुनखां पुछियो त भई तव्हां बि IMF खां कर्ज़ु वठो आहे, इहा त महांगाई तव्हांखे बि करणी पई आहे। हुन चयो न, आऊं पेट्रोल वठां रूस खां। हाणे इहा ॻाल्हि रूस जी चई त इंडिया वरितो आहे ऐं इंडिया 25 रुपया तेल असां सां गॾु, हिननि 30 रुपया महांगो कयो आहे, हुन 25 रुपया घटि कयो आहे। हाणे इहा हिकिड़ी सियासी स्कोरिंग आहे। हाणे उहा टेक्निकली ॻाल्हि कीअं आहे, पर हिननि उन ते पेशरफ़्त त न कई न। सॼी दुनिया में हिन वक़्तु इवन श्रीलंका बि इन बहरान मां निकिरण जे लाइ रूस खां बि पेट्रोल वठे। सॼो यूरोप जंग जे बावजूदि रूस खां बि पेट्रोल वठे, छो त हुन आम मार्केट खां वधीक सस्तो कयो आहे। हुन ते जेके बि पाबंदियूं विधियूं अथनि उन मां निकिरण जे लाइ हुन इहो घस ॻोल्हियो आहे ऐं इंडिया सरेआम वठे पियो। त हिननि उन जी कामयाबी केतिरी थिए थी नथी थिए, पर हिन सॼे बहरान मां निकिरण लाइ हिननि उन ते पेशरफ़्त न कई आहे। पर इमरान ख़ान जी इहा ॿुधायल ॻाल्हि आम माण्हू ज़रूरु सोचे थो, जेको अटो वठे थो, जेको पेट्रोल जो 2 लीटर वञी मोटरसाइकिल ते बीहारे थो त हुनखे ख़बर पए थी त हेतिरो महांगो आहे। यार इमरान ख़ान इहो चयो भई जे रूस खां वठनि हा त हेॾो कोन थिए हा। त इहो हिकिड़ी सियासत आहे। सियासत ज़ाहिर आहे इमरान ख़ान जी ॻाल्हि माण्हू वधीक गौर सां ज़रूरु ॿुधंदा। अच्छा, पेट्रोल त ज़ाहिर आहे हींअर 30 रुपया महांगो थी चुको आहे, पर छा अचण वारे वक़्त में ॿियूं शयूं जेके आहिनि इहे आसमान ताईं माना पुॼंदियूं, या सिर्फ़ु इहो जेको टेम्परेरी आहे पेट्रोल जो अघु 30 रुपया वधायो वियो आहे? तमामु घणो अञा इक़्तिसादी माहिर चवनि था त हीअ त हिकिड़ो हुननि फेज़ कयो आहे, त हिक ई वक़्त जेकॾहिं वधाइबो त उन जो वॾो ख़राबु असर थींदा। तंहिं करे इन खे मुख़्तलिफ़ क़िस्तुनि में वधाईंदा, ऐं जंहिंमें पेट्रोल, डीज़ल, गैस ऐं ॿिया आइटमनि ते बि हुननि खे सब्सिडियूं वापसि वठणियूं आहिनि। ऐं इहो वापसि वठंदा त उन जो अञा माना घटि में घटि चवंदा त 50 रुपयनि ताईं त पेट्रोल वधाइणो आहे। हाणे उन जो ज़ाहिर शहर में तमामु घणी महांगाई थी चुकी आहे। सरकारी ऑफिशियली तौरु हवाई जहाज़ जूं टिकेटूं महांगियूं थी वियूं आहिनि, रेलवे जूं टिकेटूं महांगियूं थी वियूं आहिनि। इहे आहिनि जेके सरकारी आहिनि। बाक़ी हूअं आम मार्केट में जेको बि कंहिं शइ लाइ ख़रीदारी करणु वञे थो उनखे ख़बर पइजी थी वञे त छा केतिरो फ़र्क़ु पइजी चुको आहे। सो उन करे महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी। इहा अॻिते हली ज़ाहिरी आहे परेशानी जो सबबु हुक्मरान पार्टी ते, उन ते प्रेशर पवंदो, अपोज़िशन वारनि खे त मिले इन खे ॻाल्हि खे वधाइणो आहे, वधाईंदा रहंदा। इन सॼी सिचुएशन में जेकी अचण वारी इलेक्शन आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो पंहिंजे तजज़िये मुताबिक़, ऐं ख़ासि करे सिंधी जेका सियासत आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼे मामले में जेको इमरान ख़ान जो मुतालबो रहियो आहे या जेको
करंट जेको हुनजे मथां हुकुम जे मथां जेका तलवार टंगियल आहे उहा आहे त इलेक्शन करायो, वक़्त खां अॻु में इलेक्शन करायो, तकड़ी इलेक्शन करायो। हाणे उहा जेकॾहिं फ़र्ज़ु कयो इलेक्शन थिए थी, हुकुमरान जमायत सोचे थी जेका न करण जी मां ॻाल्हि सम्झी सघिजे थो, त हूअ सम्झे थी त असां इमरान ख़ान जे प्रेशर में जेकॾहिं असीं तकड़ी इलेक्शन था करायूं त इहो आहे त इलेक्शन खटे वेंदो, हू तमामु पॉपुलर थियो वेठो आहे। हाणे उहा त वक़्तु ॿुधाईंदो त इलेक्शन खटे थो या नथो खटे, पर आज़ाद जेके सर्वे कंदड़ इदारनि जो चवणु आहे त हिन वक़्तु जेका अॻियां हलंदड़ हुकूमत अचण जी या नई चूंडुनि खां पोइ जेका नई हुकूमत ठही सघे थी या उहे जेके पार्टियूं खटे अचण वारियूं आहिनि, उहे केर बि अहिड़ी पोज़ीशन में न हूंदो त जेका हुकूमत उहो अकेलो ठाहे सघे। तंहिं करे हुननि जी अहिड़ी हिकिड़ी गॾियल हुकूमत जी हूंदी, तंहिंसां फ़ाइदो वरी बि इस्टेब्लिशमेंट जो हूंदो। हर पार्टी पंहिंजे टकराव में इस्टेब्लिशमेंट जे ई मरहूने मिनत हूंदी। तंहिं करे ॾाहा तजिए निगार हिन मुल्क जा हॾ ॾोखी उहो हिननि सभिनी सियासी पार्टियुनि ते लाइ चवनि था, उहे हुकुमरान जमायत PDM हुजे या नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे या PTI हुजे, उन्हनि जे लाइ सर्वाइव इन में आहे त उहे गॾियल पाण में ॻाल्हाइनि, छो त PTI पहिरियों दफ़ो उन्हनि सां ॻाल्हियूं करण जो रस्तो खोलियो आहे। उन ॻाल्हियुनि खे हू वधीक खोलीनि ऐं हू इस्टेब्लिशमेंट जे बदिरां पाण में सियासी पार्टियूं मामला तइ कंदियूं त वधीक मुल्क लाइ अवाम लाइ फ़ाइदेमंद थींदो। साईं वरी महिरबानी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं मूंखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं अॻिते कंहिं नए मौज़ूअ सां गॾु।